सिंध में अमन अमान की सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़तरनाक हद ताईं बिगड़जंदी पई वञे। असांजी जेका लाइफ है, ज़िंदगी है, उनके अंदर खुद हिकिड़ी वॾी लाक़ानूनियत मौजूद है। करप्शन के हवाले से लाक़ानूनियत आहे। कानून की रिट सिंध के अंदर असांखे नज़र वाकई नथी अचे। पुलिस जो मुकम्मल सिस्टम मौजूद है, आख़िर ॾोहनि ते कंट्रोल छो कोन थो थी सघे? पुलिस जो असां वटि हिकिड़ो प्रोफेशनल इंडिपेंडेंट रोल सिस्टम के अंदर मौजूद ना है। असां वटि पुलिस टोटल सिस्टम करप्ट सिस्टम है। नतीजे में पुलिस जॾहिं मातहत आहे त पोइ जेको बि शयूं थियनि थियूं उन में पुलिस टोटल इन्वॉल्व है, जेकॾहिं सही तरह सां उनजी इन्वेस्टिगेशन थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अवां जी मेज़बान फराशा। सिंध में अमन अमान की सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़तरनाक हद ताईं बिगड़जंदी पई वञे। शहरनि में ॾींहं ॾिठे जो धाड़ेलनि जा वाक़िया, फुरूं, क़त्लो गारत, कच्चे में धाड़ेलनि जो राज। मक़सद सिंध में जंहिं बि पासे ॾांहुं नज़र दौड़ाईंदासीं त असांखे का न का लाक़ानूनियत नज़र ईंदी। ॻाल्हि ॿोल कयूं था त आख़िर सिंध में अमन अमान जी सूरत हाल एतिरी ख़राब छो आहे ऐं कानून जी रिट छो कमज़ोर थी रही आहे? ख़ालिद चांडियो साहब सीनियर एंकर पर्सन मूंसां इन सूरत हाल ते तर्जीह लाइ मौजूद आहिनि। जी, कीअं आहियो? थैंक यू, महिरबानी। ख़ालिद साहब, मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर सिंध में एतिरी लाक़ानूनियत छो आहे। पहिरियों त इन ते राय ॾियो त पोइ आउं कुझु सवाल रखां थी तव्हां खां। महिरबानी अदी फरा। ज़ाहिरा अॼु जो मौज़ू असांजे सिंध जो बुनियादी मौज़ू आहे ऐं तव्हां ॾिसो त कंहिं बि मुआशिरे जे अंदरि जेका कानून जी रिट आहे उन सां ई सभु शयूं जुड़ियल आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि मुआशिरे जे अंदरि लाक़ानूनियत आहे ऐं कानून जे हवाले सां सॼी सोसाइटी तव्हांजी जेकॾहिं डिसऑर्डर आहे त पोइ ज़ाहिर आहे तव्हांजो मुआशिरो जेको आहे सो उहो सम्झो त उनजी जेका बीहक आहे उहा हिकिड़ी एॾी ईअं सम्झो त उनजी जो इंडिकेटर ॾिए थी, निशानदेही करे थी त असां जो मुआशिरो ऐं असांजा अदारा ऐं मजमूई तौर ते असांजो सिस्टम जेको आहे, जेको निज़ाम आहे, उहो मक़सदात हिकिड़ी हुन ते न आहे, सही हुन ते डायरेक्शन में न आहे। कानून जी एॾी वॾी हिकिड़ी अहमियत आहे कानून जी। जेको तव्हांजो सुवालु आहे त असां वटि जेका लाक़ानूनियत आहे, हाणे हिनखे जेकॾहिं पाण वॾो सुवालु आहे, छाकाणि त हर पासे लाक़ानूनियत आहे। जेकॾहिं पाण हिनखे डिफ्रेंशिएट करियूं त लाक़ानूनियत जो यकीननि तव्हांजे ज़हन में अॻियां सुवाल हूंदा काउंटर हुन में रखण जे हवाले सां त पाण कहिड़े पासे लाक़ानूनियत जी ॻाल्हि कयूं हिन मुल्क जे अंदरि, ख़ासि करे सिंध जे अंदरि। असां वटि जेको आहे घरू तशदुद खां वेंदे, माना जेकॾहिं असां फैमिली सिस्टम खणूं, उन में असांजा जेको ट्रेडिशनल ऐं रवायती मुआशिरो आहे उन में असांजो जेका लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल आहे, जेका लाक़ानूनियत आहे ऐं जेको उहा असांजे बुनियादी हिकिड़े उन सम्झो त राइट्स खां शुरू थिए थी, बुनियादी रवैयनि खां शुरू थिए थी ऐं बुनियादी जेके असांजा एटीट्यूड्स आहिनि उतां खां शुरू थिए थी त असां कीअं हुन में आहियूं सॼे हिकिड़े लाक़ानूनियत जे हुन में घेरे में। माना मिसाल जे कॾहिं घर में किथे तशदुद थिए थो या असांजूं ॿ बिरादरियूं विढ़नि थियूं, हिकिड़ी बिरादरी जे अंदरि जेकॾहिं नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते झेड़ा थियनि था, मसइला थियनि था, तव्हां ॾिसो त क़त्लो गारत थी वञे थी। अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे हिकिड़ो त इहो आहे त उते बि लाक़ानूनियत आहे। असांजी जेका लिविंग, असांजी जेका लाइफ आहे, ज़िंदगी आहे, उनजे अंदरि ख़ुदि हिकिड़ी वॾी लाक़ानूनियत मौजूदु आहे। नतीजे में केॾियूं वायोलेशन्स थियनि थियूं, पर उते कानून जो जेको आहे हिकिड़ो ईअं सम्झो त इम्प्लीमेंटेशन जो इशू उहो न हुअण जे बराबरि आहे। साॻिए वक़्त ते जेकॾहिं तव्हां क्राइम जे हवाले सां ॾिसो, ॾोहारी सरगर्मियुनि जे हवाले सां ॾिसो त जेके बि ॾोह थियनि पिया ऐं जंहिं तरीक़े जा ॾोह थियनि पिया, केॾे हिकिड़े प्रोफेशनल अंदाज़ में माण्हू जेके ॾोहारी आहिनि उनजे रूट काज़ ते कोन था ॻाल्हायूं, छाकाणि त उहो हाणे रूट काज़ ते वेंदासीं त वरी हिकिड़ी बुनियादी त शयुनि ते ॻाल्हाइणो पवंदो। पर जेका बि रूटीन में असां वटि हिकिड़ो आहे ॾोहनि जे हवाले सां, उन में तव्हां ॾिसो त जेके बि रोज़ु पाण SS न्यूज़ ते रिपोर्ट करियूं पिया, मुख़्तलिफ़ मीडिया उनखे रिपोर्ट करे पई त जंहिं दीदा दिलेरीअ सां जेको आहे सो माण्हू अची हिकिड़े दुकानदार खां फुरकनि था, हिकिड़े घर में घिड़ी
ॿ टे कलाक माण्हुनि खे सॼी फैमिलीज़ खे यरगमाल करे उन खां फुर करे था वञनि, सॼो सामान खणी था वञनि। स्ट्रीट क्राइम जी पोज़ीशन तव्हां ॾिसो छा आहे असां वटि कराची में, त तव्हांखे हैरत थींदी, रोज़ फुटेजिस बि अचनि पिया। हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे, शयूं वायरल थियनि थियूं, इलाही हिननि कैमरा सिस्टम जेको आहे सो आहे, सॼो शयूं रखी था छॾनि। हिकिड़ो इहे माना पासा आहिनि की लाक़ानूनियत जे हवाले सां। थोरो हुननि खे डिफ्रेंशिएट थो कयां त जीअं पाण ॻाल्हि खे एक्सप्लेन करे सघूं त हिकिड़ो सिधो सो जेको प्रोफेशनल क्राइम आहे उन में लाक़ानूनियत आहे। हाणे करप्शन जे हवाले सां लाक़ानूनियत आहे, अदारनि जे अंदरि जेका लाक़ानूनियत मौजूदु आहे। को बि माण्हू वञे ऐं पंहिंजे हिकिड़े क़ाइदे क़ानून मूजिबि, हिकिड़े डिसिप्लिन ऐं हिकिड़े ज़ाब्ते हर अदारे जे ज़ाब्ते इख़लाक़ मूजिबि जेके रूल्स असांखे राइट्स ॾियनि था, उते वञी जेको आहे सो पंहिंजो को कमु कराए अचे, एप्लीकेशन ॾिए, को सर्टिफिकेट कढाए, को ॿी कंहिं शइ लाइ अप्लाई करे, को NIC ठाहे को माण्हू। पर तव्हांखे हर हंधि हिकिड़ी वायोलेशन ई हिनखे लाक़ानूनियत ई पाण चई सघूं था। माना कानून जी रिट सिंध जे अंदरि असांखे नज़र वाक़ई नथी अचे। अचो तव्हां ॿारहाड़ियुनि जे अंदरि, हीअ तव्हां ॾिसो जेको प्रोफेसर क़तलु थियो ऐं हिकिड़ो हेॾो सिंध जो हिकिड़ो माण्हू, जेका सॼी दुनिया जंहिं टेक्नोलॉजी ते डिपेंड करणु वञे पई हिकिड़ी। जी ख़ालिद साहब, उहो त सभु ठीकु आहे, पर पुलिस जो मुकमल सिस्टम मौजूदु आहे, आख़िर ॾोहनि ते कंट्रोल छो कोन थो थी सघे? ॾिसो, आउं चवां थो त पुलिस जेका आहे न उहा सॼे जी सॼी फराह, तव्हां इहा ॻाल्हि करे सघो था त पुलिस जो असां वटि हिकिड़ो प्रोफेशनल, हिकिड़ो इंडिपेंडेंट रोल सिस्टम जे अंदरि मौजूदु न आहे। इहा ॻाल्हि जेके बि सीनियर पुलिस ऑफिसर्स आहिनि प्रोफेशनल, ज़ाहिर आउं सभिनी खे कोन थो चवां, पुलिस जो वॾो हिकिड़ो पाण वटि आहे सिस्टम आहे, उनखे टोटलिटी में असां रद्द नथा करियूं। पर हिकिड़ी जेका जनरल परसेप्शन आहे, ठीकु ठाक क़िस्म जा माण्हू, ऐं नाला तव्हांखे ॻणाए सघो था, इलाही एक्सक्लूसिव इंटरव्यू असांजा DIG लेवल जे माण्हुनि खां, ऐं जेके ॿ टे डिग्रियूं हिकिड़ियूं खणी ऐं उन में पुलिस ऑफिसर थिया आहिनि, कमीशनूं पास करे उन्हनि सां इंटरव्यू जेके थियल आहिनि, बिल्कुलु इहा ॻाल्हि एक्सेप्ट कनि था त हीअ पुलिस जो सॼो सिस्टम जेको आहे न मातहत आहे असांजे पॉलिटिकल सिस्टम सां। इन जे करे पुलिस जी जेको तव्हां चओ था त पुलिस मौजूदु आहे, पुलिस जो सिस्टम मौजूदु आहे। हाणे सिस्टम मौजूदु आहे, पर सिस्टम टोटल जो टोटल हिकिड़ो त हुन में मेरिट कोन्हे। ठीकु आहे, जेके बि भर्तियूं आहिनि उन में कई सियासी भर्तियूं आहिनि, कई आउट ऑफ वे प्रमोशन्स जा थी सघे थो। माना जेको SHO लेवल जो माइंड सेट आहे, जेको सिपाही लेवल जो माइंड सेट आहे पाण वटि, अॼु बि हेॾियूं वॾियूं रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं पुलिस करे थी, सीनियर ऑफिसर कनि था, सिंध गवर्नमेंट करे थी। तव्हां थाणे ते हलिया वञो, हिकिड़ी आम हिकिड़ो विक्टिम माण्हू थाणे ते हलियो वञे, तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हिन दौर में जिते सॼी दुनिया में पुलिस कम्यूनिटी पुलिस थी वई आहे, माना उन्हनि खे उबलाइज़ करिणो आहे, विहारणो आहे, माण्हू खे हिकदमि 50% त हिकिड़ो तकलीफ़ में वरितल माण्हू, हिकिड़े फ़रियाद खणी आयल जेको माण्हू आहे, उनखे 50% त उते उनखे हिकिड़ी रिलैक्सेशन उते SHO खे थाणे जे एनवायरमेंट खां मिलणी आहे। पर असां वटि पुलिस टोटल सिस्टम टोटल पंहिंजो करप्ट सिस्टम आहे, फ्यूडल सिस्टम आहे। हाणे सिस्टम जॾहिं आहे प्रो पीपल न आहे, आवाम दोस्त न आहे, इंसान दोस्त न आहे, कम्यूनिटी दोस्त न आहे। तव्हां ॿुधायो त उते जी पुलिस जॾहिं मातहत आहे त ज़ाहिर आहे उते पंहिंजा इंट्रस्ट आहिनि फ्यूडल्स जा, जेके लोकल रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, चूंडियल नुमाइंदा आहिनि, गवर्नमेंट जा नुमाइंदा आहिनि, असेंबलियुनि में वेठा आहिनि, उन्हनि माण्हुनि जा पंहिंजा स्टेक्स आहिनि, पंहिंजे क़िस्म जो माना पंहिंजे क़िस्म जो शहरनि ॿारहाड़ियुनि में हिकिड़ो उहो आहे, रोल आहे, पंहिंजो हिकिड़ो सम्झो त सिस्टम आहे। नतीजे में पुलिस जॾहिं मातहत आहे त पोइ जेको बि शयूं थियनि थियूं उन में पुलिस टोटल इन्वॉल्व आहे। जेकॾहिं सही तरह सां उनजी इन्वेस्टिगेशन थिए, ऑफिसर पाण मञनि था। इन जे करे पुलिस जो फंक्शन जेको आहे न उहो सिस्टम सां जुड़ियल आहे। सिस्टम में तब्दीली अचे, इंडिपेंडेंट थिए पुलिस कंहिंजी ॻाल्हि न मञे, पंहिंजो FIR कटे, NC कटे, किथां खां फ़ोन अचे थी, किथां को कंहिंजो कंहिंसां ज़ुल्म थिए पियो, पुलिस पहुचे, इन्वेस्टिगेशन करे, गिरफ़्तारियूं करे, ॾिसे, हक़ाइक़ ॾिसी, फैक्ट फाइंडिंग करे, उनखे प्रॉपर तरीक़े सां करे, त पुलिस त सिस्टम जो हिसो आहे, जेका मुंहिंजी हिकिड़ी आहे। तव्हांजी ॻाल्हि मां त लॻे थो त जेसि ताईं बुनियादी तब्दीली नथी अचे तेसि ताईं लाक़ानूनियत ते ज़ाब्तो बि न अची सघंदो। हाणे इहा ॻाल्हि बि तव्हांजी आहे, इंट्रस्टिंग आहे ॾाढी, त बाक़ी बुनियादी तब्दीली त हिकिड़ी तमामु ज़रूरी आहे मुआशिरे जे अंदरि, जेके माना
पाण सिधे से टर्म में चऊं त रेगुलेशन त सोसाइटी खे खपे, पर रेगुलेशन जी ज़ाहिर आहे हिकिड़ी चेंज थी वई आहे। अॻु में जीअं समाज जे अंदरि घणी जेका आहे शिदत अची वेंदी, टेम्परामेंटल सोसाइटीअ जो अवाम नास जेका अवाम हूंदी आहे, ख़ल्क़ हूंदी आहे, उन सां जॾहिं ज़ुल्म जबर ऐं मुआशिरे जे अंदरि लाक़ानूनियत ऐं हिकिड़ी अनारकी या हिकिड़ो ज़ुल्म जबर वधी वेंदो आहे त सोसाइटी रेवोल्यूशन्स बि कंदी आहे, माना हिकिड़ियूं बग़ावतूं जनमु वठंदियूं आहिनि। पर ज़ाहिर आहे हीअ सेंचुरी सॼी पंहिंजी रिफॉर्म्स जी ई सेंचुरी आहे। माना हाणे हिकिड़ो उन तरीक़े सां शिदत पसंदी वारा इनकलाब या मिसाल ज़ाहिर हालतूं अहिड़ियूं आहिनि जो माना लॻंदो ईअं बि आहे त बाक़ी जेसि ताईं बुनियादी तब्दीली न ईंदी, बुनियादी इनकलाब न ईंदो तेसि ताईं, पर रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, राइट्स जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, कानून मौजूदु आहे, आइन मौजूदु आहे। इन करे कोशिशि कजे थी त विदिन कॉन्स्टिट्यूशन आइन जे अंदरि रही करे माण्हू माना पंहिंजा राइट्स जेके आहिनि से वठनि। पर बुनियादी तब्दीली तव्हांजी ॻाल्हि सां मां जेको आहे सो थोरो इन ते डिसएग्री आहे। बुनियादी तब्दीली माना जेसि ताईं हिकिड़ो इनकलाब अचे या बुनियादी सिस्टम में तब्दीली अचे तेसि ताईं माण्हुनि खे छॾे त नथो सघिजे। बुनियादी तब्दीली मिसाली ॻाल्हि 50 सालनि खां पोइ अचे, का पार्टियूं अचनि, पोइ हक़ीक़ी पार्टियूं अचनि, हक़ीक़ी जमहूरी पार्टियूं अचनि, सेक्युलर पार्टियूं अचनि, प्रोग्रेसिव पार्टियूं अचनि। 50 सालनि खां पोइ बुनियादी तब्दीली अचे, माना तेसि ताईं जेको आहे सो माण्हू जेको ज़ाहिर झंगल जो कानून त कोन हिते हली सघंदो। त माण्हू चवे त बाबा पुलिस खे मञे न, पुलिस ते पाण हिकिड़ी ॻाल्हि करियूं पिया, पर पुलिस ज़रूरी आहे। पुलिस न हूंदी त ज़ाहिर झंगल जो कानून थी वेंदो हुयो मुआशिरे जे अंदरि। फ़ौज ज़रूरी आहे, सभु अदारा ज़रूरी आहिनि, हिकिड़ो टोटल स्ट्रक्चर मौजूदु आहे, उनजे अंदरि प्रॉब्लम्स आहिनि, उनजे अंदरि हिकिड़ी वर्स्ट कंडीशन आहे, उन्हनि में रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे। पर बुनियादी तब्दीली खां सवाइ बि तव्हांजे सुवाल जे हिसाब सां इहा ॻाल्हि रखां थो त बुनियादी तब्दीली जेसि ताईं अचे उन खां अॻु में विदिन सिचुएशन जेतिरो बि अदारनि में सख़्तु आहे, ऑफिसरनि में सख़्तु आहे, हिकिड़ी जेतिरो बि हिकिड़ो जेन्युअन माण्हू जिथे जिथे वेठा आहिनि जीअं पोस्टुनि ते उहे पुलिस ऑफिसर उहे पंहिंजो रोल प्ले कनि, पोइ मसलियतनि खां कमु न वठनि, मसलियतूं कनि था, करप्शन बि पंहिंजी जॻह ते, छाकाणि एॾा वॾा हाई प्रोफाइल केस थियनि था, उन में बिल्कुलु ई करप्शन कनि था। तव्हां थाणे लेवल ते ॾिसंदो त तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो केस थी वियो, को माण्हू मैनपुरी में ॿधिजी वियो, हुनजी डील थिए थी। तव्हां ॾिसो त अफ़ीम चर्च में ऐं उन में त वॾी डील थिए थी। पुलिस जो सॼो मैनपुरी या ॿियो जेको बि नेटवर्क सिंध जे अंदरि आहे, कानून हिकिड़ो माण्हू मिसाल ॻाल्हि 2 माण्हू पाण में विड़ी पिया, हिकिड़ो माण्हू थाणे ते पहुची वियो, उन खे छॾे ॿी धुर जो इंतज़ारु कंदा, ऐं पुलिस जो फिलफोर इहो ज़हन में एसएचओ के वॾे मुंशी खे नंढे मुंशी खे सॼे थाणे खे हूंदो त माना हीअ असां वटि इंगेज रहनि, हिननि खे डिले करियूं त हिननि मां 10,000 15,000 कढूं, पोइ छापा आणूं, पोइ अॻियां। मक़सदु आहे हिकिड़ी स्पिरिट जेका आहे, हिकिड़ी जेको हिकिड़ी ऑनेस्टी जेका आहे न, उहा टोटल सिस्टम जे अंदरि असांखे नज़र नथी अचे। ख़ालिद साहब जी वॾी महिरबानी। पाण कोशिशि कंदासीं त SS न्यूज़ ते मुख़्तलिफ़ इशूज़ ते नाज़रीन खे पंहिंजे तर्ज़ियनि खां बि आगाह कंदा रहूं। नाज़रीन, असां सिंध में लाक़ानूनियत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं। पंहिंजे मेज़बान फराज शाह खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।